अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ा सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बअदिकुम लिबअदिन अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का। निगाहे मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी, बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। मोज़े सामीनो हजरात, तमाम हमदो सना तारीफ़ अल्लाह पाक जे लाइ आहे जेको ख़ालिक़ ऐं मालिक सना जे लाइक़ आहे, जंहिंजो शान बेमिसिल बेमिसाल आहे, जंहिं शान में को बि शरीक नाहे। अल्लाह जो न मशीरा न वज़ीरा न कोई सलाहकारा, सारी कायनात अल्लाह जी मोहताजा। अल्लाह कंहिंजो मोहताज नाहे, उहा बेनियाज़ ज़ात। उन्हीअ जो मुल्क आ, उन्हीअ जी मखलूक आ, उहो ई मालिक आ, उहो ई ख़ालिक़ आ, उहो ई माबूद आ, उहो ई मक़सूद आ। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमाए, बेशुमार जंहिंजो कोई शुमारी नाहे। दुरूद व सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमख़ार नबी, ग़ैबदान नबी जी ज़ाते मुक़द्दसा जे उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दुरूद शरीफ मोकलण वारो वॾो खुश नसीब आहे। छो जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था, अस्मो सलात अहले मोहब्बती वारिफ़हु, अहले मोहब्बत वारन जो दुरूद असां पाण ॿुधंदा भी आहियूं त उन पंहिंजे आशिक खे सुञाणींदा भी।
तपोए तवां भी हिक मरतबो प्यार सां मोहब्बत सां इश्क सां सरकार मदीना शहनशाह मदीना जी बारगाह में दुरूद शरीफ जो नजरानो पेश कयो। प्यारी जमाए तवां सब मुझे महबूब मुर्शिदन करीमन जा सच्चा आशिक ऐं परवाना तवां जे इश्क मोहब्बत ऐं सिक के दिसी दिल हमेशा खुश थींदी रहंदी आहे। ये जेका तवां में सिक ऐं मोहब्बत आहे, ही जेको तवां में सुकून ऐं इत्मीनान आहे, पक ॼाण अॼु तवां जे मथां गुंबज़े खज़रा मां मदीने वारे साईं जी भी नज़रे करम पहुंची रही आहे त तवां जे मथां मुझे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी भी नज़रे करम पहुंची रही आहे। फकीरो तवां मुझे महबूब मुर्शिदन करीमन जी नजरे करम सां मदीने जे साईं जे इश्क में मोहब्बत में एड़ो त रंगजी वया आहियो जो अॼु तवां मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जी खुशबू अची रही आहे। फकीरो तवां जे लबन ते हर हमेशा मदीनो ही मदीनो आहे। तवां जो उथण भी मदीनो आ, तवां जो वेहण भी मदीनो आ, तवां जो घुमण भी मदीनो आ, तवां जो बीहण भी मदीनो आ, त तवां जो कीलो काल भी मदीनो ही मदीनो आहे। फकीरो तवां वॾा खुश नसीब आहियो। हिकड़ा माण्हू नोट जे पोयां आहिनि पर तवां सच्चा आशिक अरबी घोट जे पोयां आहियो। अल्लाह ताला उन्हनि खे नोट बख़्शे ॾे ऐं अल्लाह ताला असां तवां खे अरबी घोट बख़्शे। फकीरो ही सब करम असांजे मथां तॾहिं थिया जॾहिं असांजे मथां कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी नज़रे करम थी त पोइ तक़दीर बदिलजी वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो इश्क दिल में अची वियो ऐं दिल खुदा जी याद सां आबाद थी वई ऐं दिल ऐं ज़बान मां इहो आवाज़ जारी थियो, अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। प्यारी जमाए असांजी या खुश नसीबी आहे जो असांजा महबूब मुर्शिद करीम बाबा साईं जन मदीने शरीफ मां असां तवां प्यारनि लाइ दुआऊं घुरी उम्र शरीफ जी सादत हासिल करे ख़ैर सां तशरीफ़ फरमा थिया आहिनि। फकीरो जी असांजा हादी असांजा रहबर असांजा लजपाल महबूब मुर्शिद करीम प्यार मोहब्बत फरमाईंदा हा। अहिड़ी तरह मुर्शिद करीम बाबा साईं जन भी पंहिंजी जमायत जे हर हिक फर्द सां ईअं प्यार मोहब्बत फरमाईंदा। खुदा जी ज़ात जो कसम जॾहिं भी दिल ते के दुनिया जा दुख बार तकलीफ़ूं अची वञनि थियूं त सनन जी नूरानी निगाह प्यार मोहब्बत के ॾिसी करे सब तकलीफ़ूं लही थियूं वञनि ऐं दिल खुदा जी याद सां आबाद थिए। फकीरो असां ते पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे दर तां वॾा करम थिया। असां जूं दिलियूं अल्लाह ताला जी मार्फत ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क सां हिन दर तां आबाद थियूं। त पोइ अॼु हथ मथे करे मूंसां हिकु इक़रार कयो, सब हथ मथे कयो, चओ असां हिन दुनिया खे त छॾे सघूं था पर पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे दर खे हरगिज़ न छॾींदा। असां हिन दुनिया खे त छॾे सघूं था पर पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे दर खे हरगिज़ न छॾींदासीं। साह जे आख़िरी वक़्त ताईं
पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे दर सां वफ़ादार थी रहंदा। फ़कीरो ज़िंदगी मुख़्तसर आहे, इन करे नेक अमल कंदा रहो ऐं पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे ॾिनल सबक़ खे न विसारियो। हर हमेशा दिल ऐं ज़बान ते इहो ज़िक्र हुजे त मुंहिंजी दिल करे थी अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। प्यारी जमायत अल्लाह ताला जा असांजे मथां किरोड़ा एहसान जे असांखे पाकीज़ा अक़ीदो अता फरमाए उन हक़ वारी जमायत मां बणायो जन जो बच्चो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो आशिक़ ऐं परवानो असांखे हिन ॻाल्हि जे मथां नाज़ आहे जो असां पक्का सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारा आहियूं। सच्चो सुन्नीअ जो अक़ीदो सच्चो अक़ीदो आहे। सुन्नीअ जो अक़ीदो हथ मथे करे जो सुन्नीअ जो अक़ीदो सच्चो अक़ीदो आहे। सुन्नीअ जो अक़ीदो क़ुरान जो ॿुधायल अक़ीदो आहे। सुन्नीअ जो अक़ीदो अहले बैत अतहार वारो अक़ीदो आहे। सुन्नीअ जो अक़ीदो सहाबा करामन वारो अक़ीदो आहे। सुन्नीअ जो अक़ीदो ताबईन वारो अक़ीदो आहे। सुन्नीअ जो अक़ीदो तबौ ताबईन वारो अक़ीदो आहे। सुन्नीअ जो अक़ीदो औलियाए कामिलीन वारो अक़ीदो। फ़कीरो पर अॼु हीअ ॻाल्हि गौर करे ॿुधो असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन न सिर्फ़ जमायत अहले सुन्नत जे अक़ीदे जी हिफ़ाज़त कई बल्कि असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जमायत अहले सुन्नत जे सचे अक़ीदे खे अहिड़ो त फैलायो जो बेअदबनि जा मन रही पिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जा चर्चा हर हंधि जारी थी वई। अॼु नंढा वॾा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में झूमी रहिया आहिनि त ही असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक नज़र ऐं मेहनत जो नतीजो। प्यारी जमायत मदीने जे साईं सां मुहब्बत रखण असुल ईमान आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्बा इलैहि मिन नफ्सिही व वालिदिही व वलदिही वन नास अजमाइन। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो न थींदो तव्हां मां एसी ताईं को बि माण्हू ईमान वारो जेसी ताईं मां मुस्तफ़ा सां पंहिंजी जान खां पंहिंजे वालिदैन खां पंहिंजी औलाद खां हत्ता के दुनिया जे सभिनी इंसान वधिक मुहब्बत न रखंदो त उन जो ईमान कामिली न। फ़कीरो ईमान आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत में। असां सुन्नी पंहिंजी जानिन खां वधीक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहब्बत कंदा आहियूं। पंहिंजे बचन खां वधीक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहब्बत कंदा आहियूं। पंहिंजे वालिदैन खां वधीक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहब्बत कंदा आहियूं। हत्ता के दुनिया जे हर इंसान खां वधीक पंहिंजे आका महबूब मदीने वारे साईं सां मुहब्बत कंदा। प्यारी जमायत अल्लाह ताला असांजे नबी खे तमामी शान अता करे हिन काइनात में सभिनि नबियुनि जो सरदार करे मोकिलियो आहे। ये असांजे नबी जो शान आहे जो जॾहिं भी अल्लाह ताला असांजे नबी सां पंहिंजे हबीब सां क़ुरान पाक में मुखातिब थियो आहे त अलकाब ॾेई करे मुखातिब थियो आहे। बाक़ी नबियुनि जो क़ुरान पाक में जिथे भी ज़िक्र आयो आहे त अल्लाह ताला उन्हनि नबियुनि जा नाला खणी ज़िक्र कयो आहे।
तुझे ऐं मुझे नबी खे अल्लाह ताला मुखातिब थींदे इरशाद फरमाए थो, या अय्युहन नबी या अय्युहर रसूल यासीन ताहा या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर। काथे भी अल्लाह ताला पंहिंजे हबीब सां मुखातिब थींदे नालो नाहे खयो, बल्कि जाथे भी अल्लाह ताला पंहिंजे हबीब सां मुखातिब थियो आहे त पंहिंजे हबीब खे अलकाब ॾेई करे मुखातिब थियो आहे। अल्लाह ताला जो पंहिंजे हबीब सां प्यार त ॾिसो, जो अल्लाह ताला असांखे पंहिंजे हबीब जी ताज़ीम करण जो ही हुकुम फरमायो आहे। लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु। ही जो तव्हां ईमान आणियो था, ही जो तव्हां ईमान आणियो अल्लाह ऐं उन जे रसूल ते, ऐं तव्हां ताज़ीम ऐं एहतराम कयो मुंहिंजे रसूल। फ़क़ीर हिन आयत मां इहा ॻाल्हि साबित आहे हिन आयत मां इहा ॻाल्हि साबित आहे त ईमान वारो ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब वारो हूंदो आहे। ईमान वारो ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब वारो हूंदो आहे, ऐं जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बेअदब आहे उन जो कोई भी ईमान नाहे। फ़क़ीरो अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब क़ुरान पाक में हिन तरह सेखारियो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद क़ुरान रशीद में इरशाद फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिल क़ौलि कजहरि बादिकुम लिबादिन अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून। ईमान वारो न कयो पंहिंजे आवाज़ खे बुलंद मुंहिंजे नबीअ जे आवाज़ खां, उन जे साम्हूं ईअं न ॻाल्हायो जीअं तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियो, वरना तव्हांजा अमल ख़तम थी वेंदा ऐं तव्हांखे ख़बर बि न पवंदी। प्यारी जमायत, हिन आयत जे नाज़ुल थियण खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फारूक एतिरा मुहतात थी विया जो एतिरी आहिस्ता गुफ़्तगू कंदा हुया जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे फरमाईंदा हा, तव्हां छा था चओ। फ़क़ीर हिन आयत जो शान नुज़ूल ही आहे। हज़रत साबित बिन केस जंहिंजो ॻाल्हाइण गोरो हुयो ऐं आवाज़ बुलंद हूंदो हुयो, हिन आयत जे नाज़ुल थियण खां बाद हज़रत साबित बिन केस पंहिंजो पाण खे घर जे हिक कमरे में बंदि करे छॾियो ऐं ज़ारो क़तार रोईंदो रहियो। चंद ॾियारा गुज़रिया मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत सौद खां पुछो ए सौद साबित बिन केस नज़र नथो अचे। हज़रत सौद अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साबित बिन केस मुंहिंजो पाड़ेसिरी आहे पर मूंखे उन जे हाल जी का ख़बर नाहे। हज़रत सौद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम खां पोइ हज़रत साबित बिन केस जे घर वियो, ॾिठईं त उन पंहिंजो पाण खे घर में क़ैद करे छॾियो आहे। जॾहिं हज़रत सौद जी हज़रत साबित बिन केस सां मुलाक़ात थी त उन चयो, ए सौद, मां पंहिंजो पाण खे हिन लाइ क़ैद कयो आहे जो मुंहिंजो आवाज़ बुलंद आहे ऐं जंहिंजो आवाज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में बुलंद थी वेंदो उन जा अमल ख़तम थी वेंदा। मां सम्झां थो त मुंहिंजा अमल ख़तम थी विया आहिनि। हज़रत सौद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में हाज़िर थी हज़रत साबित बिन केस जो समूरो वाक़ियो अर्ज़ कंदो आहे, जिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नका लस्ता मिन अहलिन नारे वलाकिन्नका मिन अहलिल जन्नत। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, साबित बिन केस जहन्नमी नाहे बल्कि साबित बिन केस जन्नती आहे।
फ़कीरो मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा पंहिंजे आका लजपाल नबीअ जो अदब बेइंतिहा कंदा हुया। पर अॼु जेकॾहिं तोखे हक़ वारी जमायत ॾिसणी आहे त उन जमायत खे ॾिस जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब ओ एहतराम आहे। खुदा जी ज़ात जो कसम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो इश्क, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब ओ एहतराम तोखे नज़र ईंदो त हिननि आशिकनि वारी जमायत हुसैनिया में नज़र ईंदो। ये जमायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आशिक जमायत आहे। ये जमायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे परवाननि वारी जमायत आहे। ये जमायत अदब ओ एहतराम वारी जमायत आहे। बुखारी ऐं मुस्लिम में मौजूद आहे कबीला अमर बिन औफ में कुछ माण्हुनि जी हिक ॿिए सां रंजिश थी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि में सुलह करण लाइ तशरीफ़ फरमा थिया ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु काफ़ी सहाबा बि हुया। ॻाल्हियुनि में काफ़ी वक़्तु लॻी वियो, होॾां नमाज़ जो वक़्तु बि थी वियो। साहबा करामन नमाज जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा कबीले जे अंदर मौजूद हुए। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नमाज पढ़ण शुरू कई। एतिरे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया। साहबा कराम सिफ़ुनि मां जगह छॾींदा विया ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरीं सिफ़ में अची बीठा। साहबा करामन हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मुतवज्जे कयो ऐं पंहिंजे हथ ते हथ खे हणण शुरू कयो। पंहिंजे हथ ते हथ खे हणण शुरू कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ समझी विया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी जगह खे छॾे पोइते हटियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हथ मुबारक सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे अॻिते कयो। पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ पोइते मोटी सिफ़ में अची बीठो। मुसल्ले ते नबियुनि जो ताजदार इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज पढ़ाए पूरी कई, पाण फरमाए अबू बकर तू पोइते छो हटी वई? हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां त मुंहिंजो अबो ऐं अम्मा कुर्बान वञनि, मां अबू कुहाफ़ा जे पुट में छा ताक़त जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां मुसल्ले ते बीहा ऐं नबियुनि जो ताजदार मुझे पोयां भी। फ़कीरो ही पाकीज़ा अक़ीदो सहाबा करामन जो आहे। ही पाकीज़ा अक़ीदो सहाबा करामन जो आहे। अॼु जे मुल्ले जे अक़ीदे खां अल्लाह ताला हर मुसलमान खे पंहिंजी पनाह में रखे। अल्हम्दुलिल्लाह असां खे पाकीज़ा अक़ीदो अल्लाह ताला अता कयो आहे ऐं ही अक़ीदो असां खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सेखारियो आहे। असां जो रब जी वहदानियत ते पूरो यकीन आहे। असां जो महबूब करीमन जी रिसालत ते पूरो यकीन आहे। असां जा सीना रब जे नूर जी वहदानियत सां रोशन आहे। असां जा सीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क सां सरशार आहिनि। ही सब करम असां जे मथां सदके महबूब मुर्शिदन करीमन जे करे थिया आहिनि। त पोइ पंहिंजी निस्बत खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां मज़बूत रखो। हिन निस्बत जे सदके न तोखे हिते लहर लोडो ईंदो न तोखे हुते लहर लोडो ईंदो। तू हिते भी आबाद आहीं ऐं इंशाअल्लाह तू हुते भी आबाद हूंदे। सब दुआ कयो त अल्लाह ताला महबूब मुर्शिद करीम बाबा साईं जन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए ऐं संदन जो सायो असां सभिनी मथां कायम ऐं दाइम फरमाए। सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन।